को भी न हुयो। छोकरो दुकान ते हुयो, चाचर जेते कम कंदो 300 रुपया तारीख दींदो। छोकरो कम न करे सघियो, चे अम्मा मां न करे सघां थो, मांखे छुट्टी मोकल वठी ॾे, मां पंहिंजे घर ना। छोकरे ते एडी पाबंदी कंदो, एडी पाबंदी न मामे सां घुमे, न चाचे सां घुमे, न सोट सां घुमे, एडो पाबंद करे छॾे। छोकरे जो मां निकिरंदुमि, उहो छोकरो निकिरी आयो। हफ़्ते जे अंदर मेड़ मिंथ कया, जेको आ त 8 बजे जो चढ़े, 9 बजे ताईं दुकान ते कम कराए, दुकान ते छुट्टी वञे पियो करे। छुट्टी न करण ॾिनसि, छोकरे उन छोकरे सां वठी करे छोकरे सां ज़ना कई अथई। छोकरे जा कपड़ा बपड़ा फाड़िया पिया नी, मुंहिंजे घर पिया नी, चोलो फाड़ियो पियो आहे। पोइ बि हिनजे पीउ चयो, मां हिनजे पंहिंजनि खे घुराए करे इंसाफ़ तोखे वठी ॾींदुमि। ठीकु आहे, मां अॼु चयोमांसि हल त मामी वारनि ॾे हलूं। चयोमां मां मामी वारनि ॾे वेंदुमि। मां लॻड़ उठायो थो, इन में आहे मनतास चाचड़, बरकत चाचड़, ननो चाचड़। उन चयो त मां विच में आहे, मां तव्हांखे इंसाफ़ वठी ॾींदुमि। इहा ई ॻाल्हि आहे, मुंहिंजे छोकिरे जी उमिरि बि न आहे, जंहिंजो सनासी काट में अञा साल पियो आहे। मूंखे इंसाफ़ इहो खपे, इहे 3 ॼणा सलाखनि जे अंदर हुजनि ऐं लगारी हुते बीठो आहे। मूंखे गाॾी में छोकिरो झली वेठी आहियां, मां रोईंदी वेठी आहियां। छोकिरे खे खणी वञो पिया, हथ में छोकिरे जो साह निकिरे, छोकिरे जो प्लेट न बीहे पियो। अमा तव्हां हाणे एसएसपी कश्मीर मोहम्मद मुराद खां छा मुतालबो कयो था? मां इहो मुतालबो कयां थी, त मूंखे फ़ोन जे बदिले फ़ोन खपे। इहे 3 ॼणा मूंखे गिरफ़्तार खपे।